पूरे सिंध जिया ज़िले सांगड़ में भी बरसात तबाही मचाए छड़ी है। ही बीठल मानू तक कई गोठ में नलके ते जेके नज़र अची रहा ये के गोठाणा न पर बोड मुतासरीन आहिनि जेके पंहिंजे घरनि खां बेयारो मददगार मुख़्तलिफ़ स्कूलन कैंपन में जेके तरसेल आहिनि। हिन वक्त किथे भी साफ़ पानी जेको मिलन तमाम महाल थी चुको है। ही तव्हां ॾिसी रहा हो एक नलके ते पानी भरंदे ज़ईफ़ जो पैर तिरकण करे पान हेठे किरी पियो। अफ़सोस जो मकाम है ज़िले इंतज़ामिया तोड़े बल्दिया एडमिनिस्ट्रेटर इन तरफ़ तवज्जो न ॾिनो त माण्हुनि खे साफ़ पानी की भी ज़रूरत होंदी है। उन जाइ ते बदबूदार पानी जेको तालान में आ उन पानी टैंकरन ज़रिए मुख़्तलिफ़ हंधन ते स्कूलन में ॾिनो वियो पे पर मुख़्तलिफ़ बोड मुतासरीन जो चवण हो असांखे उहो पानी पीअण करे पेट जी मुख़्तलिफ़ बीमारियुनि में ॿारड़ा मुब्तला थी विया। इन करे असां जिते भी नलको असांखे साफ़ पानी नज़र आयो पे उते असां भॼी वञी पानी पी भरियूं था ताकि असां पंहिंजे बचड़नि खे पानी पियारे सघूं। खुदारा इन्हनि जी हालत ते रहम कयो। सांगड़ में मुख़्तलिफ़ बोड मुतासरीन साफ़ पानी के लाए फुड़े लाए तरसी रहा आहिनि। हिन वक्त जंहिं हंधि हे नलको पुलिस लाइन सांगड़ रोड ते जेको हैदराबाद रोड वाक़े ते लगल है उते एक नलके की जाइ ते मुतासरीन जो चवण है त इते नलकन में इजाफ़ो कयो वञे त जी आसानी से ये पानी भरे सघन। छाकाणि त पूरे सांगड़ शहर समेत मुख़्तलिफ़ चकन इलाइक़न में भी साफ़ पानी न पियो मिली सके छो त हर हंध बनिन में हर ज़मीनन ते हर जाइ ते सैलाब जो पानी बीठल है जिते मुख़्तलिफ़ वबाई बीमारियुनि सबब गंदे पानी के करे नलका भी मिठा पानी छॾे विया आहिनि उहे ख़राब पानी ॾेई रहा आहिनि। जॾहिं कि सांगड़ में इन वक्त मुक़ीम सैलाब मुतासरीन जेको ज़िले इंतज़ामिया का घुर कंदे चयो है त फौरी तौर ते हिते नलकन में इजाफ़ो कयो वञे ताकि असां बोड मुतासरीन के पानी आसानी से साफ़ शफ़ाफ पानी मिली सके। इन मौके ते बोड मुतासरीन शाहीन सिंध TV न्यूज़ से ॻाल्हाईंदे इधर देख रहा हूँ कि शहर में पानी ख़त्म हो गया, गंदा आ रहा है, पीने के लिए नहीं है। यहाँ की टाउन में डिस्ट्रिक्ट काउंसिल को बोलो कि इधर 2-3 नलके और लगा दे जो आवाम के लिए सौखा जी। DC सांगड़ और बल्दिया एडमिनिस्ट्रेटर को बोला जाए कि इधर 2-3 नलके और लगा दे कि आवाम के लिए कुछ तो फायदा हो जाए। जी आया हूँ तो पानी कोने तालाब में ख़राब पानी आ जे करे तो इतने आया हूँ तो सॼो ॾींहुं थी वियो आहे असांखे इतने पानी भरूं था। हाणे महिरबानी करे 2-3 नलका इतने लगी वञनि त पोइ आवाम माना इतने पानी सुठो भरे इतने धिको ठहियल कोन्हे माण्हू किरी मरनि था ऐं पानी में झेड़ो भी आहे वॾो परेशानी भी जाम विजय जी परेशानी भी है समझे धक लगल है असांखे तो भी असां पानी भरंदा जो छा कयूं पेट में सूर था पवनि। उते पानी कोन्हे मिठो न उते आहे कोन्हे सफ़ा ही वाटर सप्लाई टंकी वारो पानी तो सफ़ा किनो आहे पियो त हिकिड़े राति में 10 उल्टियूं चढ़ूं। हाणे कहिड़ो मुतालबो आहे बस असांखे नलका लॻाए ॾियो आहे पानी असांखे खपे मिठो बस। किथे ठाओ चाचा शहर गुलशन कमाल खान कॉलोनी एॾो पानी बीठो आहे असां हुतां गाॾियूं कढी पानी भरण था अचो हिकिड़ो कूलर असां संदेला खणूं था त पूरो चए थो ॻोठ पाण सवाब जो कमु आहे पानी भरणो आहे हिते अची खणूं था माण्हू चवनि माण्हू भरण ई कोन था अचनि भई एतिरी वलर खणी था अचो किथां था खणी अचो नंबर असांखे जो हिकिड़ो कूलर हुनखे सॼो पूरो असांजो ॾींहुं ज़ाया थियो थो अचे पानी में। हाँ तव्हांजो कहिड़ो मुतालबो आहे? असांजो मुतालबो आहे त हिते 3-4 नलका लॻी वञनि त की आवाम सहूलियत सां वञी पानी भरे सुकून सां हर को भरंदो हलंदो वञे। हिते पूरो ॾींहुं असांखे लॻी वियो हाणे कूलर भरियो पिया वञूं हाणे पीअण जो पानी बि कोन्हे को ॿार उनते वेठा। इते इहो भी ॿुधाईंदा हलूं त इहो जेको नलको हिन वक्त लगल है
इहो सैलाब खां अॻु बि सांगड़ वासी इन्ही नलके तां वॾी तादाद में पाणी भरंदा आहिनि। नलके जी हिन जेका ख़दशा हालत जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो, ई ज़रियनि जो चवणु आहे त हिते मौजूदु पुलिस अहलकार ऐं ॿिया कुझु शहरी चंदो करे इन नलके खे ठाराहींदा आहिनि। ताज़ो हींअर सैलाब जे दौरान बि 1000 रुपए ताईं ख़र्च करे इन पुलिस अहलकारनि खे जस हुजे जिनी इन नेक कम में अॻु भराई करे इन नलके जी रिपेयर कराई ताकि इहो पाणी हिन वक़्तु जेको आहे सैलाब मुतासिरीन हितां भरण अची रहिया आहिनि। तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो त एतिरी तादाद में कूलर जॾहिं हिते मौजूदु पिया आहिनि ऐं सुबुह खां वठी शाम ताईं, शाम खां वठी राति जे काफ़ी वक़्तु हिसे में बि हिते सैलाब मुतासिरीन साफ़ पाणी जे लाइ सख़्तु परेशान थियनि था। ऐं मुतासिरीन जूं ॻाल्हियूं तव्हां पाण बि ॿुधियूं। मुतासिरीन जो पिणु इहो चवणु हो जेकॾहिं नलका वधीक लॻल हूंदा त असांखे हिते घटि इंतज़ारु करिणो पवंदो ऐं पंहिंजे वक़्त ते टाइम ते पाणी भरे वक़्तु सिर असां पंहिंजे ख़ीमनि में पंहिंजी रिहाइशगाह ते पहुची सघूं था। इन मौक़े ते ज़िलई इंतिज़ामिया खां बि असां इहा घुर कंदासीं त इन्हनि खे जाइ ते नलकनि जी जेका डिमांड आहे सा पूरी कई वञे ताकि इलाइक़े वासियुनि खे साफ़ ऐं शफ़ाफ़ पाणी थो मिली सघे। बाक़ी इन्हनि जो त सभु कुझु लुड़ी ॿुॾी वियो, का शइ इन्हनि तक न बची आहे। पर जेकॾहिं ज़िंदा रहण लाइ साफ़ पाणी इंतिहाई ज़रूरी आहे ऐं साफ़ पाणी शफ़ाफ़ पहुचाइण ज़िलई इंतिज़ामिया जी पिणु ज़िम्मेदारी आहे। कैमरामैन मसरूर सां गॾु GR सलमान खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।